नाज़रीन रानीपुर में रिपोर्ट करे पे मदद अली सोलंकी। निसार मोटर्स इनामी स्कीम में ठगी वेल सैद ज़ुबैर शाह जा बई हथ मथे ते इंसाफ़ लाइ टोकन कार्ड ऐं एग्रीमेंट हथन में खणी पाकिस्तान प्रेस क्लब रानीपुर जे साफ़ नाडो दाईंदे। रिपोर्ट मूजिब ठरी मीरवा में निसार मोटर्स के नाले ते 2 सालन खां हलंदड़ इनामी स्कीम में रखियल टोकनन ऐं ॾिनल एडवांस पेमेंट खां पोइ संदसि खे अल्टो कार न मिली, जंहिं बाद हिन इल्ज़ाम लॻाईंदे पाकिस्तान प्रेस क्लब जे साफ़ नाडो दाईंदे चयो त मां 25 महीना स्कीम में 20,000 माहवार किस्त अदा कई है, जॾहिं त असांजे घर जा उन में 3 टोकन रखियल आहिनि, जिन मां असां हिकु गाॾी अल्टो कार लाइ एडवांस रक़म पिणु जमा कराई है। पर हिन वक़्तु ठरी मीरवा में रहंदड़ निसार मोटर्स जो मालिक असांखे ठगे वियो आहे ऐं पैसा या गाॾी न पिया ॾियनि। हिन कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि समेत आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे।